सिंधवासियो, भाइरो, भेनरो, क़ौमी कारकुनो, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद। अॼु वरी मां तव्हां सां मुखातिब आहियां ऐं सिंध जी जेका सूरत हाल आहे ऐं उन सां गॾु रियासत जंहिंजूं पाड़ूं मुकमल तौर ते खाॼी चुकियूं आहिनि ऐं हू जीअं उॾहीअ जो शिकार थी वेंदो आहे को वणु, रियासत जूं पाड़ूं बेपाड़ी वल वांगुरु जीअं बेपाड़ी वल आहे उनखे का पाड़ न थींदी आहे, रियासत ईअं ख़तमु थियण तरफ़ वधे पई, भुरण तरफ़ वधे पई। नतीजे में रियासती फाशिज़म जा नवां तरीक़ा ऐं नवां फ़ैसिला जेके आहिनि उहे कया पिया वञनि। असां हिन रियासत में जंहिं तरीक़े सां 70-75 साल खां 77 सालनि खां जेको क़ैद आहियूं, तारीख़ में असांजो जेको तमामु वॾो किरदारु इंसान ज़ात जे लाइ हिन सॼे ख़िते जे हवाले सां बि हो, उहो सॼो किरदारु असांजो ख़तमु ऐं मसख़ थी चुको आहे। हिन महिल रियासत ड्रहे पई। हिकिड़ो पहलू इहो आहे त रियासत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे ऐं ख़ुदि उन जा जेके कर्ता धर्ता आहिनि, ख़ुदि पंजाब में बि हिन महिल वॾो जेको सुवालु आहे, उते जेको दानिश्वर आहे या जेको सियासी बाशऊर माण्हू आहे उहो बि सम्झे थो त पाकिस्तान हाणे हली न सघंदो ऐं फ़ौज जो ख़ुसूसन जेको किरदारु आहे, फाशिज़म वारो जेको किरदारु आहे, जेको क़ौमुनि जे मथां मुसलत थियण वारो जेको किरदारु आहे, उहो उघाड़ो थी चुको आहे। हाणे उहो पाण बि उनखे ढके ऐं लिकाए नथा सघनि। सिंध जी सूरत हाल इहा आहे त सिंध में रियासती कब्ज़ो, रियासती जबर, रियासती जेका सिंध दुश्मन जेके मनसूबा आहिनि, उन्हनि जी जेका ड्रोड़ आहे, उन्हनि जी जेका स्पीड आहे, उहा गोलीअ जे रफ़्तार सां, यानी तमामु वॾी हिकिड़ी रफ़्तार सां सिंध खे जेको आहे सो रियासत इन जीअं चोखंबो करे ॿधे थी पई। कॾहिं ॿेट जेके आहिनि सिंध जा ॿेट, उन्हनि खे जेको आहे सो ते कब्ज़ो कयो थो वञे। हज़ारे एकड़ जेका ज़मीन आहे हींअर समुंड जे किनारे सां, उहा जेका फ़ौजियुनि खे अलाट कई पई वञे। सिंध जूं जेके दरिया जे पेट सां लाॻापियल ज़मीनूं आहिनि, उहो उत्तर खां वठी तव्हांखे लाहौर ताईं, उन्हनि समूरियुनि ज़मीनुनि ते तेज़ीअ सां कब्ज़ो कयो पियो वञे। यानी बिल्कुलु उहे नक्शा उन्हनि तयारु करे छॾिया आहिनि ऐं माण्हुनि खे डिॼारीनि पिया, माण्हुनि खे हिसाइनि पिया, माण्हुनि खे धमकाइनि पिया, पंहिंजनि दलालनि जे मार्फत, पुलिस जे मार्फत, एजेंसियूं ख़ुदि जेको हिकिड़ो किरदारु अदा कनि पियूं। नतीजे में सिंध जेका आहे उहा मुकमल चोतरफ़ न सिर्फ़ु घेरे में आहे, पर उन ते ॾींहों ॾींहुं जेको कब्ज़ो आहे, उन कब्ज़े जी जेका स्पीड आहे तमामु वॾी आहे। उन जे मुक़ाबले में असां क़ौमी तहरीक तरफ़ां इहो अफ़सोस सां चवणो थो पवे त ॼण असां उन रियासती जबर जे मुक़ाबले में, रियासती फाशिज़म जे मुक़ाबले में, सियासी जेको जबर ऐं मुआशी इस्तेहसाल रियासत करे पई, उन जे मुक़ाबले में फ़ौजी जेको कब्ज़ो, वालार ऐं यलगार, यानी ज़मीनुनि ते बि हिननि जो कब्ज़ो, शहरनि में प्लाट ठाहियो पिया खपाइनि, उन्हनि ते बि हिननि जो जेको आहे कब्ज़ो, हे जेको जबल आहे असांजो जाबलू पट्टी सॼी जेका, उन्हनि ते फ़ौजियुनि जो कब्ज़ो, थर बर, लाड़ उतर, समूरा जेके असांजा वसीला, दरिया, समुंड, सभिनी ते जेको आहे सो उन्हनि जो कब्ज़ो तेज़ीअ सां तमामु वॾी स्पीड सां थिए थो पियो ऐं उन जे मुक़ाबले में असां क़ौमी तहरीक, उहा जेका पुरअज़म सियासी जदोजहद थियणु घुरिजे, उहा असीं न पिया कयूं। हिन महिल मां पढ़ां पियो, मां ॾिसां पियो, महसूसु कयां थो त तव्हां सभिनी खे, जेके बि सिंध जा बाशऊर माण्हू आहिनि, तव्हां बि इहा शइ महसूसु कंदो त सिंध जी जेका सियासी जदोजहद हुई, उन सियासी जदोजहद में बम्बईअ खां अलॻि थियण वारी जेका तहरीक हुई, उन में तमामु वॾा असांजा संजीदा
किरदारु जेके हा उन्हनि हिकिड़ो किरदारु अदा कयो। साईं GM सैद जो जेको नालो आहे सरे फ़हिरिस्त सभिनी में अचे थो। उन खां पोइ 1 यूनिट लागू थियो, उन जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हली, वॾा वॾा सियासी जेके सिंध जा मुदबिर हुआ, ॾाहा जेके हा, दानिश्वर, अदीब, क़ौमी अॻुवाण, उन्हनि हिकिड़ो तमामु वॾो भरपूर किरदारु अदा कयो। ॿोलीअ जी तहरीक हले थी, यानी हर तरह सां जेके बि सिंध ते उन वक़्तु यानी गुज़िरियल जेके ज़ुल्म ऐं बरबरियूं थियूं, उन में असांजे संजीदा सियासी क़यादतुनि किरदारु अदा कयो, जिन जो कैलेबर जेको आहे, साईं GM सैद जो तव्हां नालो खणो, शेख अयाज़ जो नालो खणो, इब्राहिम जोए जो नालो खणो, ख़ाकी जोए जो नालो खणो, कंहिंजा नाला खणूं, पर अफ़सोस जो अॼोकी सिंध जेका आहे उहा उन यानी बुनियादी तरह उहा जेका सिंध जी मालिकी ऐं वारसी ऐं तारीख़ी जेका आहे बका जो जेको सुवालु आहे, उन जो जेको अहसासु ऐं इदराक जेको आहे अॼु असांजे मौजूदा ॼण सिंध में महसूस ई कोन थो थिए। नंढा नंढा असीं गुरोह थी विया आहियूं, ज़ाती अनाव ऐं उन्हनि में एॾो असीं उन जो शिकार थी विया आहियूं जो नंढड़नि मामलनि ते 4-4, 5-5 जे शिकिल में नंढड़ा गुरोह ई हिकिड़ा नंढड़ा तंज़ीमूं ठाहे ऐं असीं वेही रहिया आहियूं। ऐं नतीजे में मां ॾिसां थो त जेकॾहिं असां जेके अॼु आहियूं इहे जेकॾहिं उन्हनि ॾींहंनि में हुजूं हा त शायदि सिंध बम्बई खां अलॻि बि कोन थी वञे हा। 1 यूनिट जी तहरीक खे धकु न लॻे हा। 1 यूनिट जो ख़तमु कराए वियो, जेका जदोजहद थी जेका असांजे अॻुवाणनि कई, त असां अॼु जे दौर में हिन वक़्तु जेको मां तव्हां सां मुखातिब आहियां ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो त रियासत ड्रहे थी, उहा नाकाम पई थिए। पंजाब में ख़ुदि जेको फ़ौज ख्वार ख़राब पई थिए ऐं हू आख़िरी जतन पिया कनि। हिन महिल हिननि हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त बाबा हे जेको आहे फ़ौजी ऑपरेशन था कनि। फ़ौजी ऑपरेशन बुनियादी तौर ते वाना वज़ीरिस्तान में उन्हनि जेके पश्तून इलाइक़ा आहिनि उते हे फ़ौजी ऑपरेशन कंदा। नतीजे में उतां वरी लखनि जी तादाद में माण्हू लॾ पलाण करे हे सिंध मुंतक़िल था कनि। ज़ुल्म जी ॾिसो इंतिहा इहा आहे त पंजाब जी जेका पंजाबी पॉपुलेशन आहे उन में उते जेके ग़ैर पंजाबियुनि जो तनासुब 1% बि कोन हूंदो, पर थोरा घणा जेके बि उन्हनि जेके अफ़गानी या जेके पठाणा उन्हनि खे उतां तड़ियो वियो। फ़ौज, ISI, उन्हनि जा जेके पुलिस, उन्हनि जा इंटेलेक्चुअल्स, दानिश्वर, सभिनी चयो आहे कढो उन्हनि खे। वॾी जेका वठा थी वई हली, माण्हू कुझु वरी ख़ुशफ़हमी जो शिकार आहे त यार मां त सिंध मां वञे कनि, सिंध मां असां उन्हनि ॾींहंनि में बि चयो त उहे न सिर्फ़ु सिंध मां कोन निकिरंदा पर पंजाब वारा बि हेॾे मुंतक़िल कंदा। ऐं हे जेको हाणे ऑपरेशन थो थिए इन जो वॾो ज़ोर वाना वज़ीरिस्तान में हूंदो। उन जा सबब मां तव्हांखे ॿुधायां थो त बुनियादी तौर ते वाना वज़ीरिस्तान इहो पट्टी जेका लॻे थी अफ़गानिस्तान सां, इते पंजाबी फ़ौज पंहिंजो मुकमल कंट्रोल थी चाहे। हिकिड़ो त उते वसीला आहिनि, मादनी वसीला आहिनि, जबलनि पहाड़नि में जेका मादनी दौलत आहे उन्हनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। नंबर 2 त अफ़गानिस्तान जे वेझो इन्हनि जी स्ट्रेटेजिक पोज़ीशन आहे उनखे जेको आहे सो पंहिंजे कंट्रोल ऐं हथ में करणु था चाहिनि, जीअं इतां वेही करे हे आलमी कुवतुनि खे इन्हनि जॻहियुनि ते सेटल कंदा ऐं उतां ड्रोन जे ज़रिए जेको आहे अफ़गानिस्तान ते हमला कराइण था चाहिनि। पंजाब जी फ़ौज जेका अफ़गान दुश्मनी हिननि शुरू ॾींहं खां वठी हिननि जे ज़हननि में रही आहे, उन अफ़गान दुश्मनीअ जो हे जेको आहे पार्ट 2 चओ, 3 चओ, 4 चओ, उहो आहे हे फ़ौजी ऑपरेशन बुनियादी तौर ते पश्तून जेका आबादी आहे, पश्तून जेको उन्हनि जो वतन आहे, उन्हनि जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मां पश्तूननि खे कढण था चाहिनि। इन करे मां अॼु पश्तूननि खे चवां थो त बाबा जेके मज़लूम क़ौमूं आहिनि, तव्हां पंहिंजी आबादी मुंतक़िल थियणु न ॾियो ऐं असीं तव्हां सां गॾु हूं। हिन ऑपरेशन में हे ऑपरेशन हिन जो जेको बुनियादी फोकस रहंदो, जीअं ज़िलज़िलो जेको ईंदो आहे चवंदा आहिनि त भाउ हिन जो जेको मर्कज़ हो फलाणी जॻह हुई, हे ऑपरेशन थोरो घणो सभिनी जॻहियुनि ते कंदा, पर हिन जो बुनियादी जेको मर्कज़ हूंदो इन ऑपरेशन जो उहो वाना वज़ीरिस्तान बाजोड़ इहो सॼी जेका पट्टी हूंदी ऐं इहे कब्ज़ो करणु था चाहिनि। ऐं
पश्तूननि खे हाणे जेको रियासत तइ कयो आहे त हिकिड़ी लिमिट में जेको आहे सो हुननि खे मराहतूं ॾिजनि, हिननि खे जेको रिआयतूं ॾिजनि, जेको अॻु में जॾहिं हे फ़ौज में बि हिननि खे खणंदा वॾे पैमाने ते, ब्यूरोक्रेसी में बि हिननि खे खणंदा वॾे पैमाने ते, हिननि खे शेयर जेको आहे सो इक़्तिदार में बि जेको तमामु वॾो मिलंदो। हाणे पंजाबियुनि तइ कयो आहे त पश्तूननि खे जेको आहे पंहिंजे हिकिड़े हद में रखिजे। उन हद में रखण जे लाइ हे हुननि खे चो तरफ़ घेरो करणु चाहिनि था। हीउ जेको ऑपरेशन आहे इहो पश्तून क़ौम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी उहा साज़िश आहे जेका पंजाबी फ़ौज मुसलसल कंदी रही आहे। उनजो कीतो वरी असीं लोड़ींदा आहियूं। इन ऑपरेशन जे नतीजे में जेके वरी लखे माण्हू जेके ईंदा उन्हनि खे लाहौर में कोन रहाईंदा। हे ॿुधनि, पीपल्स पार्टी ॿुधे, हे आसिफ ज़रदारी अॼु मीटिंग कई आहे, जेको आहे सो ऑपरेशन थो कराए, कचे में ऑपरेशन थो कराए। बाबा कचे में ऑपरेशन छाजे लाइ थो कराए? यानी कचे में ऑपरेशन कराए, उहा कचे जी बनी तूं फ़ौज जे हवाले करणु थो चाहीं। सकरंड में ॻोठाणनि खे धमकियूं ॾेई ड्रेजारे हिसाए उहे जेके हज़ारे एकड़ आहिनि उन ते फ़ौज जेको आहे सो वेही रही आहे, वेह पई। हाणे जेको ॻोठाणनि खे उतां तड़ीनि था पिया। लाड़ में बि इहा साॻी सूरत हाल आहे। नतीजे में मां सम्झां थो त हिन महिल असांखे ॿ ॻाल्हियूं मां तव्हांजे दोस्तनि जे अॻियां रखां थो, पंहिंजे क़ौम जे अॻियां रखां थो। हिकिड़ो त रियासत पंहिंजे नंगी जारियत ऐं फाशिज़म ॾे वधे पई, छाकाणि त हू नाकाम थी चुकी आहे। ऐं जॾहिं बि रियासतूं नाकाम थींदियूं आहिनि त हू फाशिज़म ते लही ईंदियूं आहिनि। फ़ौज सिधीअ रीति, यानी चाइना जो जेको सफ़ीर आहे या वज़ीर आहे उन सां बि जेको आहे सो आर्मी चीफ थो मिले, दुनिया जहान सां बि उहो थो मिले, ईरान सां तालुकात उहो बि ठाहे, अरब ॾे उहो पोइ वञे। यानी हिननि हिकिड़ी कटपुतली जेका सियासी हुकूमत हिननि ठाही आहे शहबाज़ शरीफ़ जे नाले में, उनखे ईअं रखियो अथनि जस्ट। ऐं हे सिधो सो फ़ौजी मार्शल आहे जेको सिविल चहिरो वज़ीर आज़म जो विहारे, बाक़ी फ़ौजी जेका हिननि जी ज़हनियत आहे, फ़ौजी जेको तरीक़ेकार आहे, फ़ौजी जेका हिननि जी स्ट्रेटेजिक जेका हिननि जी हिकमत अमल हूंदी आहे, उन तहत कमु था पिया कनि। इन करे मां सम्झां थो त हिननि हालतुनि में सिंधी क़ौम खे, सिंध जे क़ौमी तहरीक खे ॿियो हिकिड़ो अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे त ख़ौफ़ज़दा पिया कनि। ऑपरेशन सवाइ इन जे कुझु बि न आहे त माण्हुनि जे ज़हननि में तव्हां जेको ख़ौफ़ पैदा कयो, वञ भणा जेको आहे सो फ़ौज लथी आहे, फ़ौज पई अचे। हे भाड़िया पहिरें नंबर जा हथियार फिटी करे आया हुआ जेको बंगाल में। MRD में असां सिंधी माण्हुनि खे ख़बर आहे त हे केतिरा दिलेर कीअं जेको विढ़िया हुआ, बलोचनि खे ख़बर आहे त उते कीअं था विढ़नि। तंहिंजे करे हे हिरासमेंट, ख़ौफ़ हर ज़िले में पंहिंजी नंढी नंढी हिकिड़ी कैंटोनमेंट, हिकिड़ी छावनी, हिकिड़ी जेका असां पंहिंजी ज़मीनुनि ते कब्ज़ो, जबल जेके बि असांजा इलाइक़ा आहिनि सभिनि ते कब्ज़ो करे, यानी हर ॻोठ जे पासे में नंढिड़ो फ़ौजी ॻोठ पियो ठहे। सिंध में हर ज़िले जे हेडक्वार्टर में नंढिड़ो ज़िले जो हेडक्वार्टर ठहे पियो जिते रुॻो फ़ौजी हूंदा। हुननि जा हू पंहिंजा माण्हू घुराईंदा, कारोबार पंहिंजो कंदा, रोड रस्तनि ते जेको आहे सो पाण हूंदा। सिंधी माण्हुनि खे छॾींदा ई कोन, बाबा हेॾे बि न वञो, हेॾे बि न वञो, कार्ड ॾेखारियो, फलाण कयो, टीर मटीर कयो। नतीजे में हे आख़िरी जेको, छाकाणि हिकिड़ी शइ तव्हांखे मां ॿुधायां त सिंध जो समुंड, सिंध जी स्ट्रेटेजिक जेका पोज़ीशन आहे, जेका बीहक आहे, इहा पंजाब जे लाइ बि ज़िंदगी मौत जो मामिलो आहे। ऐं पंजाब जो जेको कब्ज़ो आहे, रियासत पाकिस्तान जे नाले में आड़ में पंजाब जो जेको कब्ज़ो आहे सिंध ते, उहो असां सिंधी क़ौम जे बि ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। कब्ज़ो रहंदो, जेतिरो वक़्तु कब्ज़ो हलंदो, सिंध जो वजूद, सिंध जी वहदत, सिंधी क़ौम जो जेको तारीख़ी तशख़ुस आहे, उहो ख़तमु थी वेंदो। ॿोली असांजी जेका असां सिंध मां हाणे तड़ी पिया कढनि ॿार, प्राइवेट स्कूल, अंग्रेज़ी मीडियम, हाणे सिंधी जेको आहे असांजी ॿोली असांजे स्कूलनि मां ख़तमु पई थिए। सॼी दुनिया जूं क़ौमूं पंहिंजी ॿोलीअ ते, मादिरे वतन जेका मादिरी ॿोली जेका आहे मादिरे वतन जी, उन ते ज़ोर ॾींदा आहिनि। असांजी ॿोली ख़तमु पई थिए। वसीला, असां पंहिंजे वसीलनि जा पाण मालिक बि न आहियूं। सियासी
जबर जेको आहे हुनजी इहा इंतिहा आहे त को बि फ़ैसिलो सिंध हाणे नथी वठी सघे। पंहिंजे तारीख़ी क़ौमी बहालीअ जे लाइ सिंध फ़ैसिलो नथी वठी सघे, ॿोलीअ जे हवाले सां नथी वठी सघे, दरिया जी मालिकीअ लाइ फ़ैसिलो नथी वठी सघे, समुंड उन जे लाइ नथी वठी सघे, वसीलनि जे लाइ नथी वठी सघे। असांजो समूरो जेको समाज आहे उनखे एॾो त हिननि ड्राहे भोरे ऐं इन पंहिंजे हुन जेका समाजी जेका ॻर थींदी आहे यानी मईशत, उन खां समाज सिंधी समाज खे कढी परे धिके छॾियो अथनि। इन करे मां सम्झां थो त हीअ जेका मौजूदा जेका सूरत हाल आहे उन में सिंधी क़ौम खे इहो तय करिणो पवंदो हाणे असांजो वजूद ख़तरे में आहे, असांजो वतन ख़तरे में आहे, हर शइ ख़तरे में आहे। ऐं पोइ असीं वरी रियासत जे दड़के में अची करे उहा जेका पुरअज़म सियासत आहे उहा बि न कयूं। पुरअज़म जेका सियासी जदोजहद आहे या क़ौमी मज़ाहिमत आहे उहा असांखे असांजे समाज खे माण्हुनि खे सम्झणो आहे। जेकॾहिं सिंध अॼु जे हालतुनि में पुरअज़म सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ाहिमत न कंदी त यादि रखिजो हे पंजाबी ॾींहों ॾींहुं हिननि दलालनि जे मार्फत, हे ज़रदारी, हे पीपुल्स पार्टी, हे सिंध जा भोतार वॾेरा, हे सिर्फ़ु इक़्तिदार जे चंद ॾींहंनि जे लस्त जे करे सिंध खे हिन नीलाम पिया कनि। ऐं सिंध जेका आहे उहा पंहिंजे लाइ माले गनीमत पियो सम्झे। हिन करे जेका सूरत हाल आहे मां क़ौमी तहरीक खे थो चवां, क़ौमी तहरीक जे समूरनि पार्टियुनि खे थो चवां, अॻुवाननि खे थो चवां, सीनियर कारकुननि खे थो चवां त हिन सूरत हाल में जेकॾहिं असां गॾिजी इतिहाद नथा कयूं, गॾियल जदोजहद नथा कयूं ऐं तारीख़ी जेको नुक़्ते नज़र आहे रुगो नुक़्ते नज़र जी बयानियो कुझु कोन्हे को बयानु कयूं था। हर भेरे जीअं सिंध मुतहदा महाज़ क़ौमी मौक़िफ़ थी ॾिए पंहिंजो, जंहिंसां सिंध जो तारीख़ी जेको सिंध जा मफ़ाद आहिनि, क़ौमी मफ़ाद आहिनि, वतनी तशख़ुस, आज़ादी ऐं ईंदड़ मुस्तक़बिल जो जेको यानी हिफ़ाज़त जेका थिए असांजी ईंदड़ नसलुनि जी, उहो मौक़िफ़ ॾियूं था। पर उन मौक़िफ़ सां गॾु क़ौम जी अक्सरियत खे हाणे रोड ते निकिरणो पवंदो। नंढा नंढा टोलड़ियूं ऐं ग्रुप न, सभई पार्टियूं, हे हाणे असां वटि टाइम कोन्हे को, असीं कहिड़ियुनि अञा उन कहिड़ियुनि जेको आहे उन्हनि में फाथल आहियूं। नासमझी जी बि का हद थींदी आहे। सिंध जी सूरत हाल मां क़ौम परस्त पार्टियुनि में जीअं सिंध क़ौमी महाज़ शहीद बशीर ख़ान वारी जीअं सिंध क़ौमी महाज़ खे चवां थो, उन जे सेंट्रल कमेटीअ खे, क़यादत खे, चेयरमैन खे, उन जे हमदर्दनि खे, उन जे वर्करनि खे, बाबा कहिड़ियुनि असीं गुमराहिनि जो, कहिड़ियुनि जेको आहे सो असां हीउ जेको असांजो रवैयो आहे जदोजहद पुरअज़म जदोजहद खां कन लाचार करण जो छो पिया कयूं? असीं ईअं गॾु वेहण जे लाइ तयारु न आहियूं। ऐं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, सिंध जो दानिश्वर क़ौमी तहरीक खां लातालुका छो बाबा? तव्हां त क़ौमी तहरीक जो ज़हन, दिमाग़ ऐं क़ौमी तहरीक जूं अखियूं जेके आहिनि से क़ौमी दानिश्वर थींदा आहिनि न। तव्हां परे थी बीह रहो। असीं पाण में जेके पार्टियूं उहे बि नथा ठहूं, दानिश्वर जेके आहिनि उहे गॾु न थियनि, उन्हनि जूं पंहिंजूं अनाऊं आहिनि। ऐं सिंध जंहिं तरीक़े सां असांजे ज़मीन पेरनि जे हेठां निकिरे पई, जीअं अफ्रीका जे कंहिं ॾाहे चयो त असां वटि आया क़ाबिज़ कुवतूं आयूं, असांखे जे चयूं त बाबा असां जेको तव्हांखे इंजील ऐं तौरेत ऐं ज़बूर इहो था पढ़ायूं, हे मथे आसमान ॾे निहारियो, दुआ कयो तव्हांजो जेको ईंदड़ नसलूं जेके आहिनि उन्हनि खे जन्नत नसीब थींदी। असां चई मथे निहारियो, हेठि जो ॾिसूं न ज़मीन असांजे पेरनि जे हेठां आहे ई कान, दाइरे जो कब्ज़ो थी वियो। सिंध जो मौलवी, मां उनखे बि थो चवां, जेको सिंध जो मौलवी आहे, सिंध जो जेको कम्यूनिस्ट आहे, सिंध जो क़ौम परस्त, सिंध जा बाशऊर माण्हू, सिंध जूं औरतूं, सिंध जा शागिर्द, हारी, पोरियत, वकील, उस्ताद, छाजे लाइ गॾु न पिया थियूं? छा नज़र नथो अचे तव्हांखे? तव्हां सिंध जो नक्शो कढो, पोइ हुनखे लीको ॾियो,
जिते जिते पंजाब जो कब्ज़ो आहे तव्हां लिखो ॾियो, समुंड जे किनारे हज़ारे एकड़नि खे लिखो ॾियो, कराची खां नूरियाबाद ताईं हे ठटो सॼो मिलाए तमामु वॾी दुनिया जी छावनी पई ठहे, इनखे लिखो ॾियो। जामशोरे खां मथे सॼो जेको जाबलू पट्टो आहे वेंदे तव्हांजे कंबर शदात कोट ताईं, इन सॼे इलाइक़े ते फ़ौज वेठी आहे, इनखे लिखो ॾियो, हिकिड़ो ॻाढ़े रंग सां लिखो ॾे ॾिसो। ठटे खां वठी दरिया जे पेट सां वञो सिधो उत्तर सिंध ताईं जेके बि ज़मीनूं आहिनि उन्हनि ते हिननि जूं अखियूं आहिनि, उन्हनि खे लिखो ॾियो। छावनियूं जेके हिननि जूं ठहियलूं आहिनि उन्हनि खे पोइ ॾिसो त सिंध बाक़ी केतिरी थी बचे। यानी चो तरफ़ चो खंभो ॿधी असांजे वतन खे, सिंधी क़ौम खे हिन यरगमाल करे ग़ुलामीअ जी इहा बदतरीन शिकिल हूंदी आहे। जॾहिं रियासत पंहिंजे फाशिज़म ते लहंदी आहे न त उन्हनि जूं एजेंसियूं, उन्हनि जा इदारा, उन्हनि जूं फ़ौज, उन्हनि जी रेंजर्स, उन्हनि जा हे दलाल हे नूस नूस कंदा वठंदा आहिनि उन समाज में जंहिं समाज खे उन्हनि ग़ुलाम कयो आहे। हर सिंधीअ जे पोयां हिकिड़ो एजेंसी वारो छॾींदा, हर ॻोठ में ढॼाइण जे लाइ हिकिड़ो वॾेरो छॾींदा, हर सियासी पार्टीअ में गुमराह करण जे लाइ ॿ माण्हू जेके जे अंदरि इन करे छॾींदा, त केरु कंहिंसां ठहे न। तंहिंजे करे सिंध जे उन शऊर खे मां चवां थो, जीअं सिंध मुतहिदा महाज़ सिंध जे इन तारीख़ी क़ौमी मफ़ादनि जी तर्जुमान पार्टी आहे। असांजो मौक़िफ़ो, असांजो नुक़्ते नज़र, असांजो इरादो हे शहीदनि जी पार्टी आहे। ऐं जेके शहादतूं असां वतन जे आज़ादी जे लाइ ॾिनियूं, ॾहोण ते ॿियूं शहादतूं बि ॾींदासीं, 100 भेरा वधीक ॿियूं शहादतूं बि ॾींदासीं। पर मां हिकिड़ी ॻाल्हि अॼु क़ौम खे चवां थो त क़ौमी आज़ादी क़ौम जे लाइ आज़ादी हूंदी आहे, उन में क़ौम हिसो वठंदी आहे। इन करे सिंध जे हर हिकु उन तबिके खे, हर परत खे, शागिर्द, उस्ताद, वकील, जेके बि सिंधी माण्हू बाशऊर आहिनि, मां उन्हनि खे चवां थो त ॾिसो, पंहिंजे शऊर जूं अखियूं खोले ॾिसो, चौधारी कब्ज़े में, चौधारी गोरख ते वेंदो न उते बि तव्हांजो फ़ौज जो कब्ज़ो तव्हांखे नज़र ईंदो। तंहिंजे करे हे सुस्ती ऐं काहिली छॾियो, गॾु थियूं, गॾियल जदोजहद कजे। हे ज़मीनुनि जी वालार, ही जेको ऑपरेशन आहे इन जो हिकिड़ो नफ़्सियाती पहलू इहो आहे, उहो सिंधीअ में चवंदा आहिनि हण धी खे सिके न। हे ऑपरेशन कंदा पठाणनि ते ऐं मैसेज वेंदो, पैगाम वेंदो, ख़ौफ़ मुंतक़िल कंदा सिंध ॾे। छाकाणि हे जेको ॿनियुनि जो मामिलो हिननि जो आहे, उन ॿनियुनि जे मामले ते फॿिया कोन्हनि अञा चङी तरह। हिननि आस्ते आस्ते हिननि पंहिंजी स्पीड घटाई आहे, इरादो कोन तब्दील कयो अथनि। स्पीड घटाए नंढनि नंढनि ॻोठनि ते, हाणे हे इब्राहिम जमाली ॻोठु सकरंड वारो, उते जी पुलिस, हिननि जा जेके अमलो आहे, DCAC, हे तपेदार बपेदार वञी ड्रेजारियूं, को लालच पुॼे, को ड्रेजारे, को ख़ौफ़ज़दा करे, को वरी तर इलाइक़े जो वॾेरो वञी चयो छा कंदो हाणे हुकूमत फील मस्त आहे, हथ कढो। नतीजे में हे छा था कनि त ॾिसो, कंहिं बि क़ौम जे मथां जॾहिं का साम्राजी कुवत कब्ज़ो कंदी आहे त उहा क़ौम उथंदी आहे न, जदोजहद क़ौमूं कंदियूं आहिनि। पर जे क़ौम खे तव्हां विरहायो, मुंतशिर कयो, क़ौमुनि खे सियासी जेके 20 पार्टियूं ठही वञनि हलियूं ऐं हिकिड़े ॻोठ खे घेरो कयो, ऐं हाणे जे सम्झो त मुक़ाबिलो इहो आहे त वाह ॻोठ इब्राहिम जमाली जा वीचारा ॻोठाणा हारी बेपहुच, हारी बिना हथियारनि जे, हेॾा फ़ौज लॻी पई आहे त ज़ाहिर आहे चवंदा यार असीं छा कयूं। पर जे क़ौम थी करे बीहंदासीं त दुनिया जी का बि ताक़त यार असांखे शिकस्त न ॾेई सघंदी। ऐं क़ौम जो मसइलो आहे, ॿनियुनि ते वालार था कयो, इहो सिंधी क़ौम जे वजूद सां हथु चुरान था कयो, ऐं हिन ते असांजी क़ौम खे उथी बीहणु घुरिजे। इन हवाले सां ही जेके चंद ॻाल्हियूं हुयूं त जेका सूरत हाल हिन वक़्तु थिए पई, ऑपरेशन कनि पिया, उन ऑपरेशन खां पोइ हे जेको आहे सिंध जे ज़मीनुनि ते वालार कंदा, ऐं जीअं त हे टुटनि पिया, रियासत जेको आहे हाणे टुटे थी पई, तंहिंजे करे आख़िरी झटके तौरु हे फाशिज़म ते लही ईंदा, मारामारी ते बि लही ईंदा। पहिरीं पठान ॾे रुख़ कयो अथनि, पोइ हेॾे बलोचनि ॾे वेंदा, पोइ वरी आख़िर में सिंध ॾे ईंदा। ऐं यादि रखिजो, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अॻु में बि चई त हे जेको टके पैसे ते जेके विकामनि था, हे जेके बेज़मीर
हे जेके असेंबलियुनि में वञण वारा पीपुल्स पार्टी ज़रदारी इन्हनि जो लाचार बि जेकॾहिं धारा अञा कुझु लख हे चाहिनि था त इन ऑपरेशन में पठाणनि जा वरी बि जेको आहे 10-15 लख जेके आहिनि उहे वरी मुंतकिल कयूं सिंध में, पोइ सिंध जे इलेक्शननि में को बि सिंधी कोन खटे सघंदो। जेको पीपी चवे थी न त इक़्तिदार जे करे हे जेको दलाली था कयो, या दलाली करण जो बि तव्हांजो टाइम ईंदो हुयो। तंहिंजे करे वक़्त ते अखि खोलियो। सिंधी क़ौम खे चवां थो मां, असां जीअं सिंध मुतहदा महाज़ उहा जेका पुरअज़म जदोजहद आहे न असीं कंदासीं। न त फ़ौज खे वालार करणु ॾींदासीं ज़मीनुनि ते, छाकाणि हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधायां थो त सिंध ऐं सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा वसीला असांजी क़ौम जी अमानत आहे या क़ौमी तहरीक जी मिल्कियत आहे। क़ौमी तहरीक वसी आहे, इहो न आहे त क़ौमी तहरीक रुगो जस्म मां, पर सिंध जूं चओ था न भाई सरकारी ज़मीनूं आहिनि, सरकारी न आहिनि, इहा क़ौमी तहरीक जी मिल्कियत आहे। सिंध असांजो वतन आहे, मुंहिंजो वतन आहे सिंध, ऐं मुंहिंजे वतन जो इंच इंच जेको आहे सो इहा असांजी मिल्कियत आहे, सिंधी क़ौम जी मिल्कियत आहे, सिंध जे क़ौमी तहरीक जी मिल्कियत आहे। ऐं क़ौमी तहरीकूं जेके आहिनि उहे मुतबादिल थींदियूं आहिनि रियासत जो। असीं ख़ुदि हिकिड़ी रियासत आहियूं। तंहिंजे करे सिंधी क़ौम खे मां चवां थो बाबा सरकारी ज़मीन आहे, हिन ते सरकारी बरकारी का कान्हे का। सिंध बि असांजी आहे, क़ौम बि असांजी आहे, सिंध जे इंच इंच जा मालिक वारिस असीं आहियूं, असां उनजे ज़ख़ीरनि जा मालिक आहियूं, असां उनजे दरियाह जा वारिस आहियूं, असां उनजे समुंड जा वारिस आहियूं, असीं ज़रे ज़रे जा वारिस आहियूं। ऐं पंजाबी फ़ौज कन खोले ॿुधे त हे ॾाहिर जो औलाद आहे सिंध, दरिया ख़ान जो असीं औलाद आहियूं। हिकिड़ो हिकिड़ो सिंध जो पुटु क़ुर्बान थींदो, पर असीं पंहिंजे वतन जे इंच ते, हिकिड़े इंच ते पंजाबी कब्ज़ो असीं क़बूल न कंदासीं, बर्दाश्त न कंदासीं। तंहिंजे करे मां क़ौम खे चवां थो त उन पुरअज़म जेका जदोजहद आहे उन में शामिलु थियो, उनजो हिसो थियो। जेके बि सिंधी ॿाहिरि वेठा आहिनि, जेके बि सिंधी सिंध में आहिनि, ऐं ॿियो मां उन्हनि खे बि गुज़ारिश थो कयां त बाबा नंढियूं नंढियूं ग्रुपड़ियूं व्रुपड़ियूं यार इहे हाणे महिरबानी करे ख़तमु कयो, इहे ख़तमु कयो। ऐं ईमानदारी सां, मां तमामु वॾी ईमानदारी ऐं ज़िम्मेवारी सां चवां थो त हिन महिल ताईं जीअं सिंध क़ौमी महाज़ शहीद बशीर ख़ान जी जेका पार्टी आहे उन वटि माण्हू घणा आहिनि, उहा शहीद जी पार्टी आहे, जिस्म शहीदनि जी पार्टी आहे। पर जेकॾहिं जीअं सिंध क़ौमी महाज़ उथी बीहे थी ऐं हिकिड़ा कड़ा फ़ैसिला करे थी पुरअज़म जदोजहद जा, फ़ौजी कब्ज़े जे ख़िलाफ़ु, सिंध जे वजूद ते जेको पंजाब जो हमिलो आहे उनजे ख़िलाफ़ु, तारीख़ी क़ौमी बहाली जेका आहे, क़ौम जेसीं ताईं आज़ादु न थींदी, का बि क़ौम जेसीं ताईं उनजो वतन आज़ादु न आहे, उहा क़ौम जेका असां फना थी वेंदी हली। इन करे बशीर ख़ान कुरैशी उनजो सॼो जेको रूह जेको आहे जदोजहद कंदो सिंध जे लाइ, मां उनजे पार्टी खे चवां थो, बाशऊर सिंधियुनि खे, अदीबनि, दानिश्वरनि, समूरनि सिंधियुनि खे चवां थो त उहे जदोजहद जी अॻुवाणी कनि, असीं उन्हनि जे पोयां हलंदासीं। जेकॾहिं न त पोइ जस्मम जदोजहद कंदी त मां जीअं सिंध क़ौमी महाज़ जे कारकुननि समेत पूरी सिंध जे कारकुननि खे चवां थो, बाशऊर सिंधियुनि खे चवां थो त पुरअज़म जेका जदोजहद आहे उहा असीं धारे जे कब्ज़े जे ख़िलाफ़ु, ऐं हे जेके गिदड़ बब कयो न ऑपरेशन था कयूं, हीअं कंदासीं, हूअं कंदासीं, माण्हू टिजी वेंदा, माण्हू खारनि जे हेठां, कोन लिखंदासीं। तव्हांजा ऑपरेशन ॾिठा आहिनि असां। सिंध जे, सिंधी क़ौम, सिंध वतन, सिंधी माण्हुनि ते तव्हां ऑपरेशन कंदो त पोइ तव्हांजा जेके आहिनि हे ॿोरी बंदि जेके तव्हांजा जेके मण आहिनि इहे लाहौर वेंदव। सिंध किधड़नि नाहे खाधी, सिंध किधड़नि नाहे खाधी। तंहिंजे करे क़ौम खे मां चवां थो त रियासत टुटे पई, टुटंदे टुटंदे फाशिज़म ॾे पई अचे। उन फाशिज़म जे आड़ में ड्रेजारे दहमान ॾेई करे अञा असांखे ग़ुलाम रखण था चाहिनि 50 साल 100 साल जे लाइ। तंहिंजे करे मां चवां थो अचो वतन जी वारसी कयूं, गॾियल जदोजहद सां, पुरअज़म जदोजहद सां। आज़ादी वतन जी आज़ादी थींदी आहे, उन वतन जी आज़ादी जे लाइ असीं गॾु थियूं। उन खां पोइ मां सम्झां थो त
कुझु शयुनि जी जेका मां वज़ाहत कयां त असां हिकिड़ो बयानु ॾिनो हो, शायदि कुझु दोस्तनि खे उहो सम्झ में न आयो आहे या छा। पहिरें त मां उन्हनि दोस्तनि समूरनि खे जिन बि पढ़ियो आहे बयानु, सॼी सिंध पढ़ियो आहे, उन्हनि खे वरी बि चवां थो त तव्हां महिरबानी करे उन बयानु मुंहिंजे खे वरी गौर सां पढ़ो, वरी ॿियो दफ़ो रिपीट करे पढ़ो उनखे, त उहो बयानु आहे छा। उन बयान खे मां ॾिसां थो हिते जे करे मूंखे मिली थो न तकिड़ो त मां पढ़ां थो। उन बयान खे तव्हां जेको आहे हिकिड़ो भेरो गौर सां जेको आहे पढ़ो। ऐं उहो बयानु इहो आहे, उर्दू में बयानु मूं ॾिनो आहे, ऐं मां सिंध जे दानिश्वरनि खे ज़ी शऊर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे चवां थो, छाकाणि त मूं पुछा कई आहे त बाबा भला सिंध जे दानिश्वरनि अदीबनि पढ़ियल लिखियल संजीदा माण्हुनि मां कंहिंखे अगरि बयानु सम्झ में न आयो आहे या कंहिं एतिराज़ु कयो आहे त मूं ताईं अहिड़ी ॻाल्हि अञा कान पुगी आहे, सवाइ चंद के नौजवान आहिनि जिन खे शायदि ॻाल्हि सम्झ में न आई आहे। पर मां बयानु पढ़ां थो ऐं पोइ हुनजी हिकिड़ी नंढड़ी तशरीह तव्हांजे अॻियां रखां थो त चाइनीज़ जेके इंजीनियर आहिनि, छाकाणि त हिकिड़ी शइ तव्हांखे मां ॿुधायां, सखर बैराज इहो को फुलियली वाह कोन्हे, कोई ज़हन में रखिजो, सिंधी क़ौम ज़हन में रखे। सखर बैराज जेको आहे उहो जेको 32 में ठहियो, उन वक़्तु अंग्रेज़नि जी हुकूमत हीअं पंजाब खे इन ते तमामु वॾो इतराज़ हो। पंजाबी चवंदो इहो जेको बैराज आहे एॾो वॾो जेको आहे, जेको एशिया जे वॾनि बैराजनि में जिनो शुमारु थिए थो, इहो इते न हुजे, इहो असां ॾे खणी अचो, ठीकु आहे। न त उन्हनि तमामु घणियूं जेके साज़िशूं कयूं, ऐं इहो मां सम्झां थो त फितरत जो हिकिड़ो सिंधी क़ौम ते थोरो ऐं अहसान आहे त उहो अंग्रेज़ जेको हो, उन अंग्रेज़ बज़द थी करे ऐं उन इहो जेको बैराज सिंध में तामीर करे छॾियो। उन खां अॻु में कलोड़नि जे दौर में सिंध में नहरी निज़ाम जेको आहे कलोड़नि लागू कयो, ऐं कलोड़ा उहे सिंध जा हुक्मरान हुआ जिन उन वक़्तु जेका क़ौमियत हुई, क़ौमियत खे क़ौमी तकमील ॾे वठी पिया आया। ऐं नहरी निज़ाम जेको हुननि सिंध खे ॾिनो, मुख़्तलिफ़ क़बीला जेके आहे उहे गॾु थी करे ज़रई समाज में दाख़िल थिया, क़बाइलियत मां, ज़ातियुनि मां, नंढड़नि नंढड़नि जेको जे धनार कल्चर मां फिरी करे हुननि ज़रई समाज में जेको आहे सो पेर पातो, ऐं नतीजे में माण्हुनि जी जेका सिंध खे जेका खपत थी त हुननि जेको आहे सो ईरान मां टालपुरनि खे ऐं जेके बलोच ॿिया क़बीला आहिनि उन्हनि खे बि घुराए चयो त बाबा अचो, हे नहरी निज़ाम आहे सिंध जो, ऐं हिते अची करे तव्हां सिंध खे आबाद कयो, ख़ुशहाल थियो। ऐं उहो जेको क़ौमियत जो जेको कॉन्सेप्ट हो, उनखे क़ौम में तकमील करण जे लाइ या वॾे में वॾी जेका सियासी ऐं फ़िक्री जेका कोशिशि हुई कलोड़नि जी, उहो नहरी निज़ाम असांजो उन वक़्त खां वठी आहे। इन ई जॻह ते जेको उन्हनि कलोड़नि जी जेका नहरी निज़ाम हो, उनखे अंग्रेज़नि जेको आहे सखर बैराज जे नाले में हिते वरी तामीर कयो। नतीजे में सिंध जे अंदरि लखें जेके एकड़ ज़मीन आहे जेका इन सिस्टम जे करे आबाद थी थिए। मां अंग अखर पे पढ़िया, पर बहरहाल त यानी 23 लख जेके आहिनि एकड़ हिकिड़े जेको आहे सो केनाल में थियनि था, 32 लख शायदि ॿिए केनाल में थियनि था, यानी हेॾे बलूचिस्तान ताईं। हाणे इहो जेको असांजो बैराज आहे, इहो बैराज आम हिकिड़ो जीअं चइबो आहे न, फुलेली वाह टाइप को वाक़ियो कोन्हे को, पर इहो अहिड़ो बैराज आहे जंहिं ते पंजाब 1932 में एतिराज़ कयो, ऐं पंजाब जी इहा वॾे में वॾी ख़्वाहिश आहे त इहो काश बैराज जेकर रही पए हिकिड़ो दफ़ो त पोइ इहो हिकिड़ो कालाबाग डैम न पर 10 कालाबाग डैम ठाहींदा। ऐं सिंध जूं लखें एकड़ ज़मीन जेका इन्हनि बैराजनि जे करे आबाद थिए थी, जंहिंजे करे सिंध जी ज़रई मईशत जेका आहे उहा बीठल आहे। ऐं यादि रखो त सिंध जे ज़रई मईशत जो जेको तोतो आहे, उहो तोतो इहो बैराज अथव, सखर बैराज अथव। तंहिंजे करे मूं जेका हीअ स्टेटमेंट आहे उहा स्टेटमेंट ॾिनी त जीअं त मूंखे ख़बर आहे त हे तमामु वॾा जेके रहज़न आहिनि पंजाबी, हिकिड़ो चाइनीज़ इंजीनियर या को ॿियो इंजीनियर हिते बीहारे पोइ वरी चवंदा भाउ चोंडड़ी किथे लॻी आहे, अदा भॼ तुंहिंजी ज़िंदगी ख़तरो आहे, बैराज हिते उते रहिजी वेंदो हलियो। नतीजे में ॿियो दर लुढ़ंदो, टियों दर लुढ़ंदो, ऐं पोइ सॼो बैराज टहंदो। जेका पंजाब जी जेका ख़्वाहिश आहे, इन ख़्वाहिश खे मूं ज़हनी तौर ते, नफ़्सियाती तौर ते इनखे महसूसु कयो ऐं मूं बयानु ॾिनो त चाइनीज़ इंजीनियर जो सखर बैराज की मरम्मत के लिए सिंध आए हैं, उनकी मुकम्मल हिफाजत की जिम्मेदारी कौमी तहरीक की तरफ से ली जाती है। हालांकि हमें चीन की तरफ से पाकिस्तान के उन प्रोजेक्ट्स में मदद करने पर जो सिंध के मफादात के हक में नहीं है,
या ॻाल्हि शायद तव्हां कान पढ़ी, जो सिंध के मफादात के हक में नहीं है, उन पर हमें एतराज़ात हैं, मगर बावजूद इसके सखर बैराज की मरम्मत पर आने वाले चाइनीज़ इंजीनियर की हिफाज़त जो है वो क़ौमी तहरीक करेगी। हाणे इन ते वावेला थी वेली वरी हिकिड़ो त मुसीबत आहे असां वटि उहो जेको सर्द जंग वारा जुमिला आहिनि, अञा ताईं असांजो पीछो नथा छॾीनि। उहे वरी जो आहे दोस्त जो दोस्त दोस्त थींदो आहे, दुश्मन जो दुश्मन दोस्त थींदो आहे, अहिड़ा कहिड़ी क़िस्म जी टर्मिनोलॉजी खणी ठका खणी बयानु कढायूं त बाबा जेको आहे सो। हाणे मां थो तव्हांखे ॿुधायां, दुनिया में क़ौमी क़यादतूं, जीअं मूं चयो, क़ौमी क़यादत, क़ौमी तहरीक रियासत जो मुतबादिल आहे। रियासत सियासत बि करे थी, डिप्लोमेसी बि करे थी, मईशत में बि आहे, बैनुल अक़वामी तालुकातनि में बि आहे, सॼी दुनिया में बि जेको आहे उन्हनि जूं शाख़ूं जो आहिनि। नतीजे में इहा जेका स्टेटमेंट आहे, इन ते कुझु जेको एतिराज़ थियो त चीन जेको आहे असांजो दुश्मन आहे। चीन ॿियनि खोड़ मामलनि में जेको आहे इन्वॉल्व आहे, जंहिंमें पंजाब जेको आहे सिंध ते कब्ज़ो थो करे, या सिंध जे मफ़ाद, जेको मूं बयान में ऑलरेडी मैंशन कयो आहे त बाबा उहे मनसूबा जिन में चीन इन्वॉल्व आहे सिंध में, जेके सिंध जे क़ौमी मफ़ादनि जे ख़िलाफ़ आहे, उन ते असांखे एतिरा आहे। पर जेकर तव्हां दरवाज़ो ठाहे था ॾियो ऐं तव्हांजे ज़हन में इहो खुटको मता हुजे त यार को असांजो सोटी हणी वेंदो, को चूंडड़ी ग्रुप जे चूंडड़ी न हणी वञे, इन जे असीं ज़िम्मो था खणूं ऐं तव्हांजो, छाकाणि त हीअ ज़िंदगी मौत जो मामिलो आहे। हे सिंध जा बाशऊर माण्हू तव्हां ॿुधो, दानिश्वर, अदीब, लेखक, जेकर मां ग़लति आहियां तनक़ीद कयूं, लिखो, कालमनि में लिखो त बाबा बुरफ़त जेका हीअ स्टेटमेंट ॾिनी आहे इहा ग़लति स्टेटमेंट आहे। पर जे इहा स्टेटमेंट सिंध जे रूह मूजिबि आहे, सिंध जे तारीख़ी क़ौमी मफ़ादनि जो तर्जुमानी कंदे जेकॾहिं इहा स्टेटमेंट आहे, त मां हुनजो ॿियो तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां थो, ख़ुलासो ॿुधायां थो त चीन जे दुश्मनी जेका चीन सिंध में करे थो, भले असीं सम्झूं असांजे ख़िलाफ़ु कमु करे थो, सवाइ इन गेट हणण जे, हाणे हिन सां लातालुक़ थी वेही रहिजे। सियासी डिप्लोमेसी ईअं थोरी थींदी आहे। पहिरीं ॻाल्हि त दुनिया में केतिरा रियासतूं आहिनि जेके एट अ टाइम विढ़नि बि था, उन्हनि जा सिफ़ारती तालुकात ऐं मुआशी जेके कारोबारी ऐं वापारी तालुकात हलनि था पिया। सभ खां वॾो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो चीन जो ऐं भारत जो। भारत जे सरहदुनि ते हेॾा कश्मीर खां वठी, यानी लेह लद्दाख खां वठी वेंदे अरुणाचल प्रदेश ताईं जेको आहे उते ओसी ताईं विच ते 10 पॉइंटनि ते हिननि जूं फ़ौजियूं घणा दफ़ा विढ़नि पिया। कंहिं महिल 20 फ़ौजी पिया मरनि चीन जा, कंहिं महिल 15 फ़ौजी पिया मरनि इंडिया जा, लठियूं पाण सभु मरनि पिया। उन जे बावजूदि परियां स्टील बचे पियो, टकूं भरिजी स्टील जूं गाॾा भरिजी अचनि पिया जेको आहे सो चीन मां, ऐं हितां इंडिया जो जेको वापारु आहे, मसाला जेको कुझु ॾियनि था उहो उते वञे थो पियो। इलेक्ट्रॉनिक्स जेका सॼी अचे थी चीन खां पई, विढ़नि पिया, हिकु ॿिए ज़मीन ते बि कब्ज़ो आहे, दावेदारी बि हले थी पई। पर डिप्लोमेसी इहा आहे, या मुआशी मफ़ादनि जी तक़ाज़ा इहा आहे त वापारु बि हले पियो। तव्हां गूगल कयो, जिन एतिरा कयो गूगल कनि त हिन गुज़िरियल कुझु अरसे में, साल में, ॿिनि में केतिरा फ़ौजी हिकु ॿिए जा मारिया आहिनि चीन ऐं इंडिया, ऐं केतिरो वापारु आहे जेको कंटिन्यू हले थो पियो उन्हनि जो। नंबर 1। नंबर 2 त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच ते केतिरियूं जंगियूं थियूं आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे त उहो जेको अटारीअ ते बीठल आहिनि ऐं जेका हिन पंहिंजे वाघा ते जेके ॿिन्हिनि मुल्कनि जा फ़ौजी उहे करतबबाज़ी कंदा आहिनि। सिंध जे बॉर्डर ते विढ़ंदा, पंजाब जे ॿियनि इलाइक़नि में विढ़ंदा, कश्मीर वटि विढ़ंदा, जंगियूं थींदियूं, पर जंग जे दौरान घड़ी खण बंदि कंदा, वापार जो हिननि जो सिलसिलो हले थो पियो। राहदारी बल्कि अफ़गानिस्तान जी बि हले थी पई हिननि जी। तंहिंजे करे क़ौमुनि जा जेके टकराव जे बावजूदि बि उन्हनि जा लाॻापा जेके आहिनि, मां हिते लिस्ट लिखी आहे, उन में तव्हांखे चीन ऐं इंडिया जो जेको मूं तव्हांखे ॿुधायो आहे, यूक्रेन जो ऐं रूस जो जेको क्रीमिया ते हिननि अटैक कयो, कब्ज़ो कयो जेको आहे उन्हनि ॾींहंनि में, रूस क्रीमिया जेको हुनजो यूक्रेन जो हिसो आहे, सॼो इलाइक़ो वॾो सूबो आहे, उहो कब्ज़ो कई, वापारु बि हलंदो रहनि, गैस तेल इहे सभु मामला हलिया पिया। इहो कोन त न तो जेको हू कयो न, त ख़बरदार थिए माना कॾहिं बि न। डिप्लोमेसी, सियासत, क़ौमी मफ़ादनि जो जेको तहफ़ुज़ आहे न, उहो इल्मी को ॿियो आहे, मां सम्झां थो, जंहिं ते दोस्तनि खे गौर करणु घुरिजे। पाकिस्तान इंडिया जो मूं तव्हांखे ॿुधायो, चीन ताइवान जेके बि कंप्यूटर जी जदीद जेके चिप्स वग़ैरह आहिनि, उन में ताइवान माहिर आहे, चोतरफ़ उनखे घेरो थो करे चाइना। केॾी महिल जहाज़, केॾी महिल मीज़ाइल, केॾी महिल कीअं वापारु बंदि नथा कनि,
वापार वारा डिप्लोमेसी वारा दरवाज़ा उहे खुलियल आहिनि। ईअं कोन्हे त हो जेको चीनी अचे जेको आहे हुन खां वठणु ख़रीद करणु सामान ऐं हुनखे ठगा कराइनि थो उहो जेको आहे फौजियत वारा पे फिरिया हिते असां वटि न। डिप्लोमेसी पंहिंजी जॻह ते आहे, जंग पंहिंजी जहिड़े जे बावजूदि इख़्तिलाफ़ न। जीअं इंडिया जो मिसाल न त फौजी हिक ॿिए जा मारियो, वापारु जारी आहे। पाकिस्तान जी सूरत हाल इहा आहे। उन खां पोइ सऊदीअ जो कतर जो जेको आहे सो तव्हांखे मिसाल हूंदो, या ॾखण कोरिया उत्तर कोरिया आहे, हिक ॿिया सॼो ॾींहुं पिया कनि, वापार बि जेको आहे हुननि जो हले थो पियो। त इन हवाले सां मां सम्झां थो त दुनिया जा केतिरा ई मुल्क आहिनि जेके, छाकाणि मां ॻाल्हायां थो पाण खे क़ौमी तहरीक जे तर्जुमान तौरु मुतबादिल रियासत थी, केरु फर्दी तौर ते सोचे थो त उहो हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे। नंबर ॿ त हू जेको आहे इहो माण्हुनि खे अॼु बि गुमराह था कयो दादा, दोस्त जो जेको दोस्त आहे उहो दोस्त आहे, दोस्त जो जेको दुश्मन आहे उहो जेको आहे कहिड़ो फ़लसफ़ो आहे बाबा। ईरान ऐं इज़राइल हिक ॿिए जा शदीद दुश्मन आहिनि, पर ईरान जी यारी जेका आहे हुनजी इसराइल जी यारी इंडिया सां आहे, इसराइल जी ईरान जी यारी बि इंडिया सां आहे। कॾहिं ईरान चयो आहे त तूं मुंहिंजे दोस्त दुश्मन जो दोस्त ई इंडिया खे चई त महिरबानी कर मूं ॾे न अचिजांइ, हे जेको न चा बार बार, छाकाणि त तूं मुंहिंजो दुश्मन आहे जेको आहे इसराइल पहिरें नंबर जो, तूं हुन सां यारी रखियो वेठी, यारी टोड़ पोइ हेॾे अचे जेको चा बार जो पोर्ट ठाहिजे, न त बिल्कुलु हथ थो ॿधनि, असांजो जेको न मकोलो ख़राबु थी पवंदो। दुश्मन जो दुश्मन, दुश्मन जो दोस्त, कहिड़ी मश्करी आहे। पाकिस्तान अमेरिका जे खीसे में वेठो आहे ऐं अमेरिका चीन जो शदीद दुश्मन आहे, पोइ बि चीन लाॻत पियो करे सीपेक ठहे पई। कॾहिं चीन चयो आहे त पाकिस्तान मां कन खोले ॿुध, पहिरियों वञी इंडिया खे हुनखे जवाबु ॾेई आहे पंहिंजे अमेरिका खे, छाकाणि अमेरिका दुश्मन आहे मुंहिंजो, तोसां तूं माना मुंहिंजे दुश्मन जो दोस्त ई त माना मुंहिंजो बि दुश्मन थिए न बाबा। हे मकोला वकोला लिखंदा माना जेके। त हाणे ॻाल्हि इहा आहे त उहे सर्द जंग जा जेके हा त पोइ इनकलाब जेको आहे बंदूक नालीअ मां निकिरंदो, दुश्मन जो दुश्मन दोस्त आहे, दोस्त आहे न, कहिड़ो फ़लसफ़ो आहे त माना ईअं कोन्हे। अॼु जी दुनिया क़ौमी मफ़ादनि सां बीठल आहे। इन जेको मकोलो आहे न, इनखे साईं GM सां त रद्द कयो। साईं चयो त शैतान मदद कंदो त वठंदासीं, शैतान मदद कंदो त वठंदासीं। तंहिंजे करे इहा ॻाल्हि तव्हां अॼु जेके ॿुधो पिया, मां उन्हनि खे थो चवां, ऐं हू जेके इन ते एतिराज़ कयो आहे जिन, त बाबा ईरान जी इज़राइल जी दुश्मनी आहे, साॻी जॻह ते ईरान इंडिया जो दोस्त, इज़राइल बि इंडिया जो दोस्त आहे या न? जी आहे, त इहो मकोलो जेको आहे ॿीहर महिरबानी करे न हणिजो। पाकिस्तान हेॾां जेको अमेरिका जी झोली में वेठो आहे, हेॾां जेको आहे चीन ऐं अमेरिका पाण में दुश्मन आहिनि। त हाणे या त चीन निकिरी वञे इंडिया हिन मां पाकिस्तान मां, त तूं जेको अमेरिका मुंहिंजो मुखालिफ़ आहे उनजो दोस्त ई उन मां हथ कढ त पोइ मां सीपेक ठाहींदुसि। या वरी अमेरिका जेको आहे त हुननि खे चए थो असीं तव्हांजी इमदाद बंदि था कयूं, त हू त हथु कढ पहिरियों। ईअं कोन्हे को, ॿाहिराणियूं ॻाल्हियूं छॾियो, ॿाहिराणियूं ॻाल्हियूं छॾियो। नंबर ॿ त बुनियादी ॻाल्हि इहा तव्हां कीअं था विसारियो, पाकिस्तानी रियासत, पाकिस्तानी कब्ज़ो पाकिस्तान जे फ़ौज जे करे आहे। पाकिस्तान जे फ़ौज खे F-16 अमेरिका थो ॾिए, पाकिस्तान जी जेका फ़ौजी मदद आहे उहा अमेरिका कंदो आहे। हुनजा जेके बि पुर्ज़ा आहिनि, जेको कुझु बि आहे, माली वसीला आहिनि, इवन रियासत जे करे हेठि मथे थिए थी त IMF खां कर्ज़ु आहे, सभु कुझु अमेरिका थो ॾिए। पोइ असीं सिंधियुनि खे चऊं जेके अमेरिका में वेठा आहिनि, बाबा असांजी रियासत दुश्मन आहे, पंजाब दुश्मन आहे असांजो, अमेरिका वरी पंजाब जो हामी आहे, पंजाब वरी फ़ौज खे पाकिस्तान खे टेको थो कराए, बार बार F-16 थो ॾिए, फ़ौजी इमदाद थो ॾिए, जेको कुझु सियासी कर्ज़ बि थो ॾिए। तंहिंजे करे महिरबानी करे साना बाना वारा जेके बि आहिनि इहे उते कागर बागर फाड़े हिननि जा गिरत करे हलिया अचो। ईअं कोन थींदियूं शयूं। पाकिस्तान अमेरिका जे करे ई क़ाइमु आहे हींअर, चीन जे करे न। चीन जा पंहिंजा मफ़ाद आहिनि, पेटी मफ़ाद आहिनि, अलॻि ॻाल्हि आहे। असांजो दुश्मन पंजाब आहे। पर हिते ॿियो सुवालु आहे, हिकिड़ो शायदि या त इहे दोस्तनि खे सम्झ में न आयो आहे, सखर पहिरां चाहे पर ॿियो सुवालु आहे। घड़ी खण जे लाइ इहो विसारे छॾियो त मूं बयानु कढियो आहे, हे बयानु बाबा, हे बयानु मूं कोन कढियो, सम्झो घड़ी खण जे लाइ तरसी वियो। गेट 47 गुम थी हलियो, सिंध जी सॼी जेका ज़रई जेको मईशत आहे तबाह थी थिए। हाणे हिते सिंध जे बाशोर माण्हुनि खे, क़ौम परस्तनि खे, जेके बि दानिश्वर अदीबनि खे छा मुतालबो कंदासीं त बाबा गेट हणो,
कंहिंखां मुतालबो कंदासीं? सिंध गवर्नमेंट या वफ़ाक़ी गवर्नमेंट केर बि माना पाकिस्तान थियो न, पाकिस्तान जो दुश्मन आहे असांजो, पंजाब दुश्मन आहे असांजो। पंजाबी इंजीनियर अचे जेकॾहिं ठाहींदो त हाणे पंजाबी इंजीनियर ठाहे त क़बूल आहे, चीनी इंजीनियर ठाहे त क़बूल कोन्हे को। यानी थोरो अकुल खां कमु वठो त बाबा जेका ही गेट आहे। ऐं ॿी त तव्हां इहा भला जेकॾहिं अधु सच चओ त थोरो चओ था त तव्हांजो मौक़िफ़ सही आहे, पोइ तव्हां इहो ऐलान छो था कयो चीनी इंजीनियर जेकॾहिं 47 गेट ठाहियो त असीं उॾाए छॾींदासीं, बल्कि ॾंड में वरी 48 ऐं 46 कढी छॾींदासीं। अहिड़ो ऐलान कयो भला, क़ौम जे अॻियां कयो त ख़बर पए वज़न जी। तंहिंजे करे ॾाहा थियो, मां इन ते घणो नथो जेको कयां। बुनियादी तौर ते क़ौमुनि जा तर्जुमान जेके आहिनि उहा क़ौमी तहरीक ऐं क़ौमी क़यादत थींदी आहे। क़यादतुनि खे सम्झो, पंहिंजी क़यादतुनि खे ड्रायो न, चरिया न थियो। अॻे ई मुंतशिर लॻा पिया आहियूं। मुंहिंजो बयानु, इहो बयानु मां अॼु वरी सॼी क़ौम जे अॻियां थो चवां, तव्हांखे वरी 8 ॾींहंनि खां पोइ सम्झ में अची वेंदो। सिंध जे क़ौमी मफ़ादनि जी, मुआशी मफ़ादनि जी तर्जुमानी थियल आहे हिन में, डिप्लोमेसी आहे हिन में। तव्हांखे अॼु सम्झ में न ईंदो, 8 ॾींहंनि खां पोइ सम्झ में ईंदो। मूंखे ख़बर आहे हिकिड़े ने एतिराज़ कयो आहे न, उहे वरी अहिड़ा भला पाईंदो, वरी पोइ जॾहिं सम्झ में ईंदो त वरी रुजूब कंदा। पर मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन महिल इहो जेको आहे डिप्लोमेसी आहे, सियासत या ट्रैलक्सी आहे, पाकिस्तान अमेरिका जे करे क़ाइमु आहे। पर असीं वरी बि अमेरिका खे चवंदा आहियूं, बार बार चवंदा आहियूं त बाबा तव्हां टेक करायोसि था, पर हे दहशतगर्द आहे, रियासत दहशतगर्द आहे। ऐं मूं उन ई अमेरिका खे अॻु में बि चयो, अॼु बि चवां थो त जेकॾहिं सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ अमेरिका किरदारु अदा कंदो, अमेरिका खे जेकॾहिं हिते सिंध जे सामूंडी पट्टी वटि अगरि पंहिंजी फ़ौज जे लाइ को जेको आहे ठिकाणो खपे, असीं ॾींदासीं। असीं 50 साल जे लाइ उहो नंढिड़ो टुकड़ो ॿी सिंध बि कोन निकिरंदा, उन पंहिंजे एरिया में रहंदा, जेको हुनजो पाणी जो जहाज़ अचे उन मां लही पंहिंजे इलाइक़े में उते वेहनि 50 साल जे लाइ लिखी था ॾियूं। जेकॾहिं अमेरिका अॼु ऐलानिया चवे त बाबा सिंधु देश तारीख़ जी हक़ीक़त आहे, असीं हुनजी मदद था कयूं। पाकिस्तान जा ठप ठरी वेंदा, असीं अमेरिका खे उहो उते जेका समुंड जे किनारे ते अॾे ॾियण जे लाइ तयारु आहियूं। भले हुते पंहिंजी एयरफोर्स बि रखनि, पंहिंजी नेवीअ जो रखनि, असां उहो ॾींदासीं। छो हाणे हिते केरु एतिराज़ करे हे त अमेरिकी साम्राज्य आहे, सुभाणे को चए त न सही हो पंजाब दुश्मन आहे, पंजाब खे हुननि F-16 ॾिना, पंजाब जी फ़ौजियुनि जी हुननि मदद कई, तव्हां वरी अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो। बाबा डिप्लोमेसी ऐं तारीख़ी क़ौमी मफ़ादनि जो तहफ़ुज़ इल्मी अलॻि आहे, पढ़ो सम्झो ऐं ईमानदार थियो। सो मां मोटी थो चवां, हिन ते असीं घणो नथा वक़्तु विञायूं। बुनियादी तौर ते मां तव्हांखे ॿुधायां थो सिंधी क़ौम खे त हीउ वक़्तु आहे, रियासत ऑपरेशन करे डिॼाइणु थी चाहे, पठाण वटि ऑपरेशन करे आबादी मुंतक़िल करणु थी चाहे, ऐं असां में सिंधी माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ थी पैदा करे। उन ख़ौफ़ खे छिनो, छिरक भन फिटाई चओ न, 9 नीर 10 ॾावणियूं 15 पेद प्यास, पर जॾहिं सॼण यादि पिया त छिरक छिनाई हिकिड़े, उहो छिरक जो पाण खे, वतन जी आज़ादी जो छिरक, क़ौमी बका जो छिरक। तंहिंजे करे गरियल जदोजहद जे लाइ मां वरी बि समूरनि सिंधियुनि खे चवां थो, कॉम्प्रेस पार्टियुनि खे चवां थो, पहिरियों वॾी पार्टी आहे जीअं क़ौमी महाज़, ऐं जेकॾहिं जदोजहद नथा कनि, मां माज़रत सां अॻियां जेकॾहिं ॿुधण में थो अचे त फ़ौजियुनि जी ज़मीन ते वालार आहे, फ़ौजियुनि जो नालो ॿुधी असांजो BP हेठि मथे न थियणु घुरिजे। हीउ वतन असांजो आहे, सिंध असांजी माउ, हुननि जी न आहे। हू क़ाबिज़ आहिनि। हिकिड़े हिकिड़े फ़ौजीअ खे 3 जेकॾहिं बंदूकूं ॾींदा न त बि हो जेको आहे भाॼा डिॼंदा। असांजो कुराड़ो को लठ खणी भाॻियो चवंदा आहिनि, कुराड़ो रुगो खंघंदो न तॾहिं बि चोर भॼंदो। हू चोर आहिनि, असीं भाॼा आहियूं, वतन जा वारिस आहियूं। ऐं गॾियल जदोजहद जेका आहे उहा असांखे बचाईंदी। ऐं रियासत ड्रहे थी पई, ड्रहंदे ड्रहंदे हू चवनि था त पठाणनि खे बि जेकॾहिं सुभाणे निकिरी वञनि अफ़गानिस्तान में, हेॾां बरोच बि निकिरी वञनि, पर सिंध ते असांजो कब्ज़ो हुजे, छाकाणि त सिंध जेका आहे उहा पालणहार धरती आहे। पंजाब सॼो हुन ते पलिजे पियो, ऐं उहो पंजाब पलिजे थो, तंहिंजे करे असीं जेको आहे सो बुख था मरूं। असां पंहिंजे वतन जी आज़ादीअ जे लाइ जदोजहद कयूं। पहिरियों शर्त आहे त ख़ौफ़ खे ज़हननि मां कढो। नंबर 2 इतिहाद कजे, गॾियल जदोजहद कजे। पुरअज़म जेका जदोजहद जसमम जो जेको ऐलान थियल आहे, उन जे चोगिर्द सिंधी क़ौम गॾु थिए। तव्हां गॾु थियो, पोइ ॾिसो असीं कहिड़ो तमाशो था पंजाबी फ़ौज सां कयूं। महिरबानी। जी असांजो देश।